नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दौलतपुर में ख़बर ॾींदा हलूं त हर साल इराक में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे चालीहे ते थींदड़ अरबेन मशी जेका मोमिननि पारां लखे माण्हुनि जी तादाद में नजफ़ खां करबला ताईं 2 खां 3 ॾींहंनि जे मुफ़ासिले जो पंधु करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े मुबारक ते पहुची अज़ादारी कई वेंदी है। जॾहिं त हिन हवाले सां हिन वक़्तु लॉकडाउन सबबि मोमिननि पारां इराक न वञण सबबि पूरे सिंध जियां दौलतपुर सफ़नि मां बि मुख़्तलिफ़ शिया तंज़ीमनि पारां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे चालीहे ते दौलतपुर खां मोरो ताईं हज़ारे मोमिननि लब्बैक या हुसैन जी बुलंद सदाउनि सां अरबेन मशी जे सिलसिले खे जारी रखण जे लाइ पैदल रैली कढी वई। जॾहिं त रैली खे पुलिस पारां मुख़्तलिफ़ रूटनि ते सिक्योरिटी जा इंतहाई सख्त इंतजाम कया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।